करम खान मां ही तुंहिंजो थोरो कॾहिं बि न विसारींदुसि। जाबिर मंसूर खान जा माण्हू मारे दुश्मनी बाह खे भड़कायूं थो वञी। मुंहुं ॾेई विझजांइ, जे ज़रूरत पई त वरी घुराजांइ, का ॻाल्हि कान्हे। तुंहिंजी छो थो? तुंहिंजी दुआ खपे जाबिर, मां पाणे मुंहुं ॾींदुसि। ही तुंहिंजे लाइ मोटरसाइकिल घुराई आहे, तव्हांखे तव्हांजी मंज़िल ते पहुचाईंदो। न न न, असां हिन मोटरसाइकिल ते तुंहिंजे हमरा सां वञूं, वरी केरु ॾिसी वठंदो। असां पाण ई पंधु था वञूं। तूं हल, घबरा न, अलाह ख़ैर कंदो। ठीकु आहे, अलाह भाई, तव्हांजो ख़्यालु रखो। तुंहिंजी महिरबानी। मंसूर खान करम खान जाबिर खे बचाए ॾाढो कसो कमु कयो आहे। उतार साईं, करम खान जा माण्हू मोर्चा बंदि थी चुका आहिनि। उन्हनि तरफ़ हलंदो त वॾो नुक़सानु थींदो बोतार साईं। करम खान खे मुंहिंजी दुश्मनी महांगी पवंदी। मां हुनखे कॾहिं बि बख़्श कोन कंदुसि। मंसूर खान, मां चवां थो त हिते वेहण खां बहितर आहे त हली करम खान जे ॻोठ जे मथां हला कयूं। पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। न सौट, इन कदम खणण सां वॾो नुक़सानु थींदो, रत वेंदा, बेगुनाह मारिया वेंदा। असां पंहिंजी दुश्मनी में ॿिया मासूम छो मारियूं? हा चाकर खान, दिलावर सही थो चए। मां नाहक कंहिं बि मिसकिन जो खून वहाइण नथो चाहियां। बाक़ी पंहिंजे माण्हुनि जो पलांद मां करम खान खां करे वठंदुसि। तव्हां सिर्फ़ जाबिर जे पोयां वञो। जंहिं ज़ालिम सिफ़त इंसान जे करे इहा दुश्मनी पैदा थी वई आहे, ऐं इन खे कॾहिं बि बख़्श न कजो। उनखे ॻोल्हे ॻोल्हे मारिजो। ठीकु आहे मंसूर खान, मां तव्हां सां वाइदो थो कयां त जाबिर खे मूं जिथे बि मारियो न, दफ़न अची तव्हांजे साम्हूं कंदुसि। इहो चाकर खान जो तव्हां सां वाइदो आहे त इन ज़ालिम खे हाणे ज़िंदा रहण कोन ॾींदुसि। चङो, मोकिलणी कोन्हे, वरी मिलबो। अचो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।